कातीअ हेठां कंद पोइ बि नारा ॾींहं जा सिंधड़ी तुंहिंजो सुगंध मरंदासीं त उमिरि कंदे। असल में छा हो त मूंखे वेलकम अॻु में करिणो हो पर प्रोग्राम स्टार्ट थी वियो। मां अॼु सच पुछो त वॾी ख़ुशी आहे मुंहिंजे लाइ जो अॼु मुंहिंजे साम्हूं मुंहिंजो उस्तादु वेठो आहे। इन खां वधीक मां वटि अहिड़ा लफ़्ज़ न आहिनि जो मां साईं जन जो शुक्रगुज़ार आहियां वधि में वधि। ऐं उन सां गॾोगॾु मुंहिंजा आयल महिमान साईं अब्दुल वही लाचारी सादिक शाह जा टीचर ऐं अगड़ा जा टीचर ऐं ॿियनि दोस्तनि खे मां भलीकार चवां थो। मां सिर्फ़ु लफ़्ज़ ॻाल्हाईंदुमि त अहिड़े हिन मौक़े ते हीअ असांजी हिकिड़ी नंढी कोशिशि आहे। असां ईअं नथा चऊं असां में के ग़लतियूं हुयूं के कीअं हुयूं पर हीअ असांजा उहे उस्ताद जंहिं असांजूं ग़लतियूं ॾिसी असांखे ग़लतियूं ॿुधाए असांखे हिन जॻह ते बीहारियो आहे। ही मुंहिंजो उस्ताद मुंहिंजे साम्हूं वेठो आहे। मां सिर्फ़ु उहो चवंदुमि त अॼु ॿ ॻाल्हियूं हिन ॾींहं ते जेकॾहिं असां पंहिंजे सूरमनि खे न विसारियूं उहो सूरमो जंहिं पंहिंजे हिन पाक धरतीअ ते अंग्रेज़ जा नाकाब कदम बर्दाश्त न पियो करे हेमू कालाणी जंहिंजो जंग आहे जंग आहे मुंहिंजी तोसां जंग आहे पलीत पेर परते करी धरती मुंहिंजो नंग आहे। उन खां पोइ झोक शरीफ़ में नारो लॻो जेको खेरे थो खाए। उन खां पोइ म्याणीअ जे जंग में असल मां छा आहे त तारीख़ वर्जाव करे थी तारीख़ दोहरायूं था। म्याणीअ जे जंग में जॾहिं होश मोहम्मद सिंधी जो नारो हुयो मरवेसूं पर सिंध न ॾिसूं सिंध असां उते बि ॾिठी सिंध असां सन जे शहर में साईं जीएम सेठ जे तरबियत हेठि उहे जोधा जवान जंहिंजो लहू अॼु बि असांखे ॿुधाए थो त कॾहिं न कॾहिं असां आज़ाद थींदासीं। मां शहीद बशीर ख़ान खे बि कोन विसारींदुमि मां सिंध जे सूरमनि खे न विसारींदुमि मां सिंध मोहतरमा बेनज़ीर खे बि न विसारींदुमि। मां घणो तव्हांजो टाइम न वठंदुमि पर इहो छा आहे असां ते फ़र्ज़ु थो थिए त असां पंहिंजे सूरमनि खे अॼु हिन कल्चर डे ते यादि कयूं। मां तव्हांजो वधि में वधि शुक्रगुज़ार आहियां। मां वधि में वधि शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां पंहिंजूं केतिरियूं घड़ियूं कढी उन्हनि मां असां वटि हिते आया आहियो। तव्हांजा लख लाइक़ लतीफ़ हिन शेर सां मां पंहिंजी हिन वेलकम जी गुज़ारी कंदुमि त साईं सदाईं करी मथे सिंध सुकार साईं सदाईं करी मथे सिंध सुकार दोस्त मिठा दिलदार ही आलम सब आबाद करी महिरबानी।